जो शेख रशीद ने ये स्टेटमेंट दिए वो सिंधियों के जख्म पर नमक छेड़ने की एक साजिश है। इसके पीछे एमक्यूएम है। वो कह रहे हैं कि हम सोच रहे हैं कि सिंधियों और बर्मियों को कराची में शनाख्ती कार्ड दिए जाए या नहीं दिए जाए। शेख रशीद, आप कौन होते हैं कराची में सिंधियों को शनाख्ती कार्ड देने और न देने वाले? आपको मालूम होना चाहिए कि कराची तारीखी तौर पर सिंधियों का शहर है, सिंधी उनके वारिस हैं। कराची कैपिटल ऑफ सिटी है, कराची तख्तगाह है सिंध का। आप कौन होते हैं कि आप कहते हैं कि सिंधियों को शनाख्ती कार्ड दिए जाए या न दिए जाए? आपको चाहिए कि आप ये अपनी गलीज जबान बंद करें और आपने अपने आप को नालायक मिनिस्टर तस्वर किया है, इसीलिए आपको फौरी तौर पर इस्तीफा देना चाहिए और या आपको आए सरेआम मीडिया पर आप तरदीद करें और सिंधी अवाम से आप माफ़ी मांगे, वरना सिंध के ये सारे अवाम जो हैं, सारी कॉम्प्रेस पार्टियां हैं, सारे सिंध के अवाम आपके खिलाफ सरापा एहतिजाज हो जाएंगे। आपने ये ऐसी गलीज ज़बान इस्तेमाल की है कि कराची में हम बर्मियों और सिंधियों को शनाख्ती कार्ड के बारे में सोच रहे हैं। क्या बर्मी और सिंधियों को आपने एक सिर्फ में शामिल किया है? बर्मी तो बाहर से आए हैं, कराची में ये सिंधी तो हजारों सालों से कराची के मालिक हैं। तो आप ये कैसे कर रहे हैं? आपको कराची में सिंधियों को शनाख्ती कार्ड बनाने पड़ेंगे और सिंधी अपने शहर में वारसी करेंगे। कराची के मालिक हैं। आज भी दुनिया का सबसे बड़ा जो शहर है सिंधियों का वो कराची है। 70 से 80 लाख जो शहरी है सिंधी है वो कराची में रह रहे हैं। ये मेमन, ये ख्वाजा, ये काठियावाड़ी, ये बलोच, ये समाट, ये जोखिया, ये सारी कराची में 70 से 80 लाख सिंधी जो है वो कराची में रह रहे हैं। तो आपको शर्म आनी चाहिए। आप अपनी जुबान बंद करें, वरना सारी सिंध सरापा एहतिजाज हो जाएगी। रहण जो, उनमें डोमिसाइल जो, उनमें शनाख्ती कार्ड ठाराइण जो हक़ सिंधी माण्हुनि जो आहे। ऐं कंहिं बि शेख रशीद खे या कंहिं बि जेको आहे वफ़ाक़ जे माण्हूअ खे इहो हक़ु कोन्हे को, इख़्तियार कोन्हे को त हू इहा ॻाल्हि करे त कराची में सिंधी माण्हुनि जा कार्ड ठहनि या न ठहनि। बल्कि सिंध यूनाइटेड पार्टी जी इहा घुर रही आहे शुरू खां वठी त बिहारी, बंगाली, बर्मी जेके बि सिंध में ॿाहिरां आयल माण्हू आहिनि उन्हनि खे सिंध मां निकाली ॾिनी वञे। ऐं जेके ॿियनि सूबनि जा माण्हू जेके आयल आहिनि उहे बि जेके 54 खां पोइ आयल आहिनि उन्हनि सभिनि खे असीं धारियूं सम्झूं था ऐं उन्हनि खे जेको आहे सिंध धारियूं सम्झे थी। उनजे करे असीं सम्झूं था त सिंध हिकिड़ो सिंधी माण्हुनि जो तारीख़ी वतन आहे। उनजे जाग्राफी हदुनि अंदरि जेका बि मिल्कियत आहे या जेके बि शहर आहिनि या जेके वसीला आहिनि उन्हनि जी वारसी ऐं मालिकी जो हक़ सिंधियुनि खे आहे। बाक़ी जेसि ताईं ॻाल्हि आहे शेख रशीद जे बयान जी, त न रुगो शेख रशीद पर वफ़ाक़ में वेठल सभु धुरियूं सिंध में लसानी तज़ाद पैदा करणु चाहिनि थियूं, सिंध में जहिड़ा ऐं फ़साद कराइणु चाहिनि थियूं। ऐं कराची अंदरि सिंधी माण्हुनि जो इक़्तिदार या सिंधी माण्हुनि जी हुकुमरानी या सिंधी माण्हुनि जो कंट्रोल उन्हनि खे कंहिं बि सूरत में क़ाबिले क़बूल कोन्हे को। हाणे जीअं ॾींहों ॾींहुं सिंधी माण्हुनि जी सघ वधी आहे कराची अंदरि, तीअं तीअं उन्हनि खे अञा वधीक तकलीफ़ थियणु शुरू थी आहे। पर उनजो मुस्तक़िल हल इहो आहे त सिंधी माण्हू मुनज़म अंदाज़ में कराची अंदरि तंज़ीम साज़ी कनि, पंहिंजी सियासी सघ वधाइनि त जीअं असां हिननि खे मुंहुं ॾेई सघूं। जी, मूं बि अॻुणो इहा ई ॻाल्हि कई त हींअर सिंधियुनि जो इम्तिहान आहे कराची में। कराची खे सिंधियुनि खे मालिकी करणी पवंदी ऐं हींअर हू धड़ाधड़ पंहिंजा जेके आहिनि उहो शनाख्ती कार्ड कराची में ठाराइनि। साईं, तव्हां इन शेख रशीद जी स्टेटमेंट खे कीअं था ॾिसो? साईं, आउं सम्झां थो त मुल्क ठहण खां वठी इहे जेके फीडल कुवतूं आहिनि इन्हनि कॾहिं बि सिंध खे हिकिड़ी क़ौम तौरु तस्लीम न कयो आहे। ऐं शुरू में मुल्क ठहण खां पोइ वफ़ाक़ी गादीअ जो हंधि करार ॾेई ऐं सिंधियुनि जे हक़ खे फुरण जी कोशिशि कई वई। ऐं उन खां पोइ हाणे बि जॾहिं सिंध जी गादीअ जो हंधि आहे कराची त उनखे मुतज़ाद ठाहे हू पंहिंजी का सियासी चाल हली ऐं पंहिंजे जेको सिंध जे विरासत वारी ॻाल्हि आहे
उन जे पुठियां जेको उहो पस मंज़र नज़र थो अचे, असीं उन जी भरपूर मज़म्मत था कयूं ऐं सम्झूं था त शेख रशीद खे को बि हक़ु कोन थो पहुचे त हू कराचीअ में सिंधी माण्हुनि जे अचण ऐं शनाख्ती कार्ड ठाहिण जी जेको आहे सो उन खां इनकार करे। जी साईं, बिल्कुलु पंहिंजो अॼु जी ही जेका कैंप आहे सिंध यूनाइटेड पार्टीअ जी, सैयद जलाल महमूद शाह उन जो सरबराह आहे, त हिन कैंप ते पाण मौजूदु आहियूं। हीअ कैंप जेका आहे सा ख़ुदि हिन एहतजाज में पंहिंजो तब्दील थिए पई। उन जो सिंध यूनाइटेड पार्टीअ जो जनरल सेक्रेटरी मोहतरम रोशन बुरड़ो साहबु आहे, उहो पंहिंजे पाण सां अॼु ॻाल्हाईंदो त शेख रशीद जेको हिन क़िस्म जी स्टेटमेंट ॾिनी आहे, त साईं रोशन बुरड़ो साहिबु तव्हां उनखे कीअं था सम्झो त ही कहिड़ी ॿोली पियो ॻाल्हाए? सिंध तारीख़ी वतन आहे ऐं असां हिकु मुआदे तहत हिन मुल्क में शरीक थियासीं। हाणे उहे ॾींहं अची विया आहिनि जो उहे माण्हू असांखे सिंधी हुजण जो सर्टिफिकेट वठण जी कोशिशि पिया कनि, जिन जो न हिन धरतीअ सां न हिन क़ौम सां न हिन मुल्क सां को लॻाव आहे। सिंधी तारीख़ी क़ौम आहे, सिंध तारीख़ी वतन आहे ऐं असां सम्झूं था त पाकिस्तान हिकु फेडरेशन आहे ऐं पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे। उन्हनि क़ौमुनि जा हिन मुल्क जे अंदरि बराबरी जे बुनियाद ते हक़ आहिनि। असां हिन मुल्क जे अंदरि बराबरी जे बुनियाद ते रहणु चाहियूं था। उन करे जेके वफ़ाक़ी वज़ीर असांजे क़ौमी हक़नि जे तस्लीम थियण खां इनकार था कनि या असांखे तारीख़ी क़ौम तस्लीम नथा कनि या उहे सम्झनि था त असांखे कंहिं वज़ीर अज़म कंहिं वज़ीर जे सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे त असांखे उहो सर्टिफिकेट इशू कनि, त उन खां पोइ असांखे सिंध जो शनाख्ती कार्ड न वञे त उहे अहमकनि जी दुनिया में रहनि था। पर बदकिस्मतीअ सां हिन मुल्क जे अंदरि असांजा नुमाइंदा उहे रहिया आहिनि जेके जिन जी तरजीहात में सिंध कोन्हे, जेके सिंध जे क़ौमी हक़नि खां गाफ़िल आहिनि, जेके सिंध जे तारीख़ी तशख़ुस खां गाफ़िल आहिनि। उन करे ही ॾींहं ॾिसणा पिया आहिनि जो वफ़ाक़ी वज़ीर अहिड़े क़िस्म जा सर्टिफिकेट जारी करे असां जे जज़्बनि खे मजरूह कयो आहे, असांजे अहसासनि जो क़त्लु कयो आहे, असांखे सोचण ते मजबूर कयो आहे त हिन मुल्क जे अंदरि असां छा इन करे शामिलु थिया हुआसीं त असांजो तारीख़ी वजूद तस्लीम न कयो वञे। छा को वफ़ाक़ी वज़ीर ऐं वज़ीर अज़म असांखे सर्टिफिकेट ॾिए त उन खां पोइ असांजो शनाख्ती कार्ड तस्लीम ठाहियो वेंदो। उन करे असां सम्झूं था त हिन सॼी सूरत हाल जी ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी आहे, जेका पीपुल्स पार्टी पंहिंजे क़ौमी हक़नि खां गाफ़िल आहे, जेका हुकूमत इक़्तिदार जे नशे में मदहोश आहे, जेके कंहिं बि सूरत में असां जे क़ौमी हक़नि, असांजे तारीख़ी तशख़ुस, असांजी तारीख़ी वहदत खे तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि। जेके जमायतूं सम्झनि थियूं त असां हिन मुल्क जे अंदरि ग़ुलाम थी रहण था चाहियूं या असां कंहिं सर्टिफिकेट जे मातहत रहण था चाहियूं त उन्हनि खे भुल आहे। सिंध तारीख़ी वतन आहे, सिंध हज़ारे सालनि खां वठी हिकु क़ौम आहे जंहिंजो पस मंज़र तारीख़ जो उन्हनि तव्हां मोहन जे दड़े ते वेंदो, तव्हां हज़ारे साल पोइते वेंदो त तव्हांखे सिंध जो उहो तारीख़ी तशख़ुस नज़र ईंदो। उन करे असांखे न वफ़ाक़ी वज़ीर जे सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे, न वज़ीर जे सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे। असांजो हिन मुल्क जे अंदरि तारीख़ी हक़ आहे त कराची सिंध जी दिलि आहे। कराची में पाकिस्तान ठहण खां अॻु बि सिंधी रहंदा हुआ, पाकिस्तान ठहण खां पोइ बि सिंधी रहनि था ऐं जेसीं ताईं क़यामत ताईं हीअ दुनिया क़ाइमु आहे तेसीं ताईं कराची सिंध जो शहर रहंदो। उन में कंहिं वफ़ाक़ी वज़ीर कंहिं वज़ीर अज़म जी सर्टिफिकेट जी ज़रूरत न आहे। उन करे असां उन्हनि गाफ़िल वज़ीरनि, उन्हनि वज़ीर अज़म ऐं बेसम्झ वज़ीरनि खे इंतिबाह था कयूं त सोचे सम्झी ॻाल्हायो, असांखे ॿियारियुनि सां न गॾियो। ॿियारी दुनिया जहान जा पनाहगीर अलाए किथां हिते अची विया आहिनि। छा तव्हां बराबरी जे बुनियाद ते सिंधियुनि खे ॿियारियुनि खे उन ई सिफ़ में बीहारींदो? छा पनाहगीर खे बि उन सिफ़ में बीहारींदो ऐं मालिकनि खे बि उन सिफ़ में बीहारींदो? असां हिन धरती जा मालिक आहियूं, हज़ारे सालनि खां मालिक हुयासीं ऐं असां मालिक रहंदासीं। उन करे असां इंतिबाह था कयूं वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद खे, वज़ीर अज़म खे त पंहिंजी ज़ुबान पंहिंजा लफ़्ज़ सोचे सम्झी ॻाल्हायो, असांजे जज़्बनि जो क़त्लु न कयो। असां हिन मुल्क जा शहरी आहियूं, बराबरी जे बुनियाद ते हिन मुल्क जे अंदरि रहणु चाहियूं था ऐं रहंदासीं। उन करे असांखे कंहिंजे बि सर्टिफिकेट जी ज़रूरत कान्हे का। पर पीपुल्स पार्टी जी मुजरमाना ख़ामोशी जंहिं न असेंबली में न के फोरम ते
आवाज़ उथारियो आहे, उन्हनि खे बि सोचणु घुरिजे। हू 6 करोड़ माण्हुनि जा नुमाइंदा पाण खे सम्झनि था, हू इक़्तिदार त वठनि था माण्हुनि खां, पर पंहिंजे क़ौमी मसइलनि ते मुजरिमाना ख़ामोशी अख़्तियार करे सम्झंदा त उहे बि हुननि जे सिफ़नि में बराबरि जा शरीक आहिनि। उन करे असां गाफ़िल न आहियूं। असां जेके बि इशूज़ पैदा थिया आहिनि, जेके बि मसाइला पैदा थिया आहिनि, जेके बि सिंध जे लाइ चैलेंज बनियल मसाइला थिया आहिनि, उन में मुसलसिल तारीख़ूं हलाईंदा रहिया आहियूं ऐं सिंध जो दिफ़ा कयो अथऊं। हाणे बि जेकॾहिं सिंध ते कोड़ो ॾुखियो ॾींहुं आयो त इनशाला सिंध यूनाइटेड पार्टी जो कारकुन सिंध जे लखे माण्हुनि सां गॾु पंहिंजे कराची जे शहर में वेही सॼी दुनिया खे ॿुधाईंदो त असां कराची जा मालिक आहियूं, सिंध जा मालिक आहियूं ऐं वतन जी हिफ़ाज़त करे ॼाणूं था। तव्हांजी महिरबानी। जी सामीन, त ही हुयो पंहिंजो सिंध यूनाइटेड पार्टीअ जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी रोशन बुरड़ो साहिबु। ही अॼु हिन पाण कैंप ते बीठा आहियूं। ही कैंप जेका आहे सा सिंध यूनाइटेड पार्टी जी कैंप आहे। हीअ सॼी कैंप हिन एहतजाज में शामिल आहे त असांखे बल्कि सॼी सिंध जेका आहे हिकु हिकु माण्हू सरापा एहतजाज आहे हिन शेख रशीद जे बयान जे ख़िलाफ़, ऐं असीं हिन ते सख़्तु क़िस्म जो एहतजाज था कयूं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे असांजे हिन समूरनि दोस्तनि जे पैगाम खे आम कयो वञे। महिरबानी तव्हांजी। ख़ुदा हाफ़िज़।